ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हाँ, अब्दुल कादिर सांघा जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में सिंध जे 5000 साल क़दीमी सक़ाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो। गर्ल्स हाई स्कूल कंबर तरफ़ां 1 डिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कंबर में फीमेल मास्तरियुनि ऐं शागिर्दनि समेत तालीम खाते जे आफ़ीसरनि शिरकत कई। सक़ाफ़ती तक़रीब जे महिमान ख़ासि टीओ सेक्रेटरी अल्लाह बख़्श सुमरो, तालका ऑफिसर बशीर अमन चांडियो ऐं गस्ट अॻवान जवाद सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि तक़रीब दौरान 6, 7 ऐं 8 क्लास जी शागिर्दनि सक़ाफ़ती टेबलो पेश कया, जॾहिं त शागिर्दयाणी सभा सिंध जे सक़ाफ़त ऐं उन जे अहमियत ते तक़रीर कई। ख़ासि महिमान पोज़ीशन खणंदड़ शागिर्दयाणियुनि में इनाम विरहाया। उन मौक़े ते मैडम समीना शाहीन सांडाणो, सितारा हकड़ो, रुखसाना सुमरो ऐं ॿियनि मास्तरियाणियुनि खे बेस्ट टीचर जो एवार्ड ॾिनो वियो। स्कूल जे हेड मास्तरियाणी समीना शाहीन सांडाणो ख़िताब कंदे चयो त अॼोके प्रोग्राम जो मक़सदु शागिर्दयाणियुनि जे हौसला अफ़ज़ाई करणु हो। हिन स्कूल जे शागिर्दयाणियुनि न रुॻो तालीम पर गैर निसाबी सरगर्मियुनि में बि पंहिंजो पाण मञायो आहे।